जी कुर्सी आ अल्लाह जी कुर्सी आ चे तो सभिनी दरगाहन के ताला हणाइण वारो मां रब आं। कोरोना आई मुल्क में लॉकडाउन थियो तो सेवण वारी दरगाह बंदे, बिटशा जी दरगाह बंदे, सिंध बलोचिस्तान मुल्क पाकिस्तान जो सब दरगाहों बंदे। परे भजो कोरोना शफुट परे वियो, एक बे सां हथ न मिलायो, मता बीमारी न लगे। छा खंघ छा जुकाम, खल्क परेशान हुई, मानू मुंह तो बूथाड़ी न पिया लाइन, एक बे जो मुंह न पिया दिसन, कोई कंहिंजे वेझो न पियो वञे। वाह खुदा तुझी ताकत, रब तो चे अड़े सभिनी दरगाहन के ताला हणाए, कोरोना मोकले भी मुशरिकन के समझ ॾिनी, मन हिदायत वठो त हिकिड़ी दरगाह मां रब्बुल आलमीन जी जेका 24 कलाक खुलल आहे, जेके न कुल्फ लगे न तालो लगे। आहे न अल्लाह जी दरगाह। रात जो निंड में 2:30 बजे हिय पासो वराए, तू चवे ला इलाहा इल्लल्लाह, तमा अर्श तो चोंदो माए जी मुंहिंजा बाना। औलाद केर ॾींदो आहे, हथ मथे करे ॿुधा। ओ साईं मौला मोहम्मद ईसा टावरी ॿुधाईंदो आहे नवाइज़ में, हिकिड़ी जाइ ते जलसे ते वियासीं, चइसई हिन ॻोठ में हिकिड़ो हमरा आहे, उनखे अल्लाह साईं हिकिड़ी घर वारीअ मूं 22 ॿार ॾिना आहिनि। तव्हां छो था सड़ो, महिनत हुन कई आहे, तव्हां सुभान अल्लाह कयो। 22 ॿार साईं। ॻोठ जे वॾेरे खे चऊं भोतार खे, भोतार मञे ई न। रस्ते ते मुलाक़ात थियसि, अड़े बीजाए चे ख़ैर ताए, चे तुझे लाइ मां नई ॻाल्हि ॿुधी आहे, तोखे हिकिड़ी घरवारी मों रब 22 ॿार ॾिना आहिनि। चे काॾूं वॾेरा, ॻोठ वारा निभागा थी कूड़ दान, मूंखे 22 छोरो ई, मूंखे अल्लाह 23 ॾिना आहिनि, हिकिड़ो कल्ह राति 9 जायो थी। अल्लाह ॾे थो साईं। मां हिकिड़ी जाइ ते जलसे ते वियमि, उते ॻाल्हि कई त रब 22 ॿार ॾिना, अछी दाढ़ी सां कुराड़ो थी बीठो, चे सैयद इहे घटि थी, मां चाचे बि भली महिनत कई आहे, मूंखे 2 घर वारियूं थी, मां 33 ॿारनि जो पीउ आहियां। वाह फ़क़ीर वाह तुंहिंजी महिनत। 33 ॿार साईं। मूंखे चए साईं मूंखे रब घर वारियूं बि असील ॾिनियूं। मां चयो असांखे बाक़ी न कुल न। चए साईं सम्झो नथा शाह साहिब, तव्हांजो बि असुल हो न। ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजूं घर वारियूं इन ॻाल्हि में मारे वयूं, जो जॾहिं बि पेट थींदो अथनि त डबल ॿार ॼणींदियूं आहिनि। मां चयो पोइ साईं असील असांखे मारे वयूं, डबल ॿार हर दफ़े। अलाह ॾे थो साईं। ओ चाचा कहिड़ी दरगाह तो वठी आवां, हिते त माण्हू तावीज़ लिखाइनि था, वज़ीफ़ा लिखाइनि था, 5 साल औलाद न थी थिए, क़ब्र जे आॾो झुकिया पिया आहिनि, मिटी था खाइनि। असांजे इलाइक़े में वरी हिकिड़ो खबड़ जो वणो आहे, उनखे धागा ॿधी था वञनि, पुट ॾिजांइ, हाणे काठी बि पुट ॾींदी खबड़। एॾी जहालत, हीअं हथ ॿधी झले बीठा अथसि। हिकिड़े आशिक पुट धागो ॿधी थिएसि तो पसंदि जी शादी कराए जाए, जाॾे इज़ी लोड कंदो आहे। हालत काठी बि हाणे शादी थी कराए, खबड़ जो वणो। पुट ॾिजांइ, न्याणी ॾिजांइ, पसंदि जी शादी कराई जाए, नौकरी ॾिजांइ। हाणे काठीअ में छा रखियो आहे अल्लाह जा बाना। सुबुह सां उथे तो चे गाज़ी पारत थी, हाणे गाज़ी हिनखे सॼो ॾींहुं ख़ैर सां गुज़ारींदो। इहो गाज़ी जेके हथनि सां पाण रसो ॿधियो थी, हा वरी जो किरई त मथो फाड़े छॾई। हा गाज़ीअ जे वेझो न वेंजांइ, मतां बिजलीअ जो करंट हुजे त पोइ करंट में पोइ तोबा कंदे। अल्लाह तो चे सम्झ कयो मुसलमानो, गाज़ीअ में कुझु न आहे, इहा काठी आहे। अरे मां रब खे छो नथो सॾे, मुंहिंजी ज़ात वहदहू ला शरीक लहू आहे। मां मुशरिकनि खे चवंदो आहियां कुझु गैरत धारियो। अल्लाह साईं असांजो माउ जे पेट में जिस्म ठाहियो, रब साईं असांखे अखियूं ॿ ॾिनियूं, कन ॿ ॾिना, हथ ॿ ॾिना, पेर ॿ ॾिना, गोॾा ॿ ॾिना, कुल्ला ॿ ॾिना। रब साईं ॾंद 32 ॾिना, आंगुरियूं 20 ॾिनियूं, पर मौला मथो हिकु ॾिनो। चो सुभान अल्लाह। नक बि हिकु, ज़ुबान बि हिकु, दिलि बि हिकु। छो रब खे चओ न अल्लाह छो नक हिकु ॾिनई, मथो हिकु, ज़ुबान हिकु, दिलि हिकु। रब फरमायो इन करे बाना, छो त कुल हुवल्लाहु अहद, मां अल्लाह बि त हिकु आहियां न, तॾहिं त तोखे दिलि बि हिकु ॾिनी। मां इन दिलि में मोहबत जी चाह बि मां हिकु रब खे ॾिजांइ। कुल हुवल्लाहु अहद, मां अल्लाह भी हिकु आहियां, तुझी ज़ुबान भी का, खुशामद ॿिए जी न कजांइ, तारीफ़ मां हिकु रब जी कजांइ।
कुल हुवल्लाहु अहद माला भी हिकु आहे, तुंहिंजो नक भी हिकु आहे, तुंहिंजो मथो भी हिकु आहे, तुंहिंजो रब भी हिकु आहे। हेॾे तव्हांखे जो को चवे त शादीशुदा जेके वेठा हो, तव्हांखे जो को चवे त पुट घणा अथव, तव्हां छा चवंदो? जंहिंखे जेतिरा हूंदा ओतिरा ॿुधाईंदो न। पुट घणा अथव? तव्हां चवंदो सैयद, को चवंदो साईं मूंखे 5 पुट आहिनि। ईअं न बाबा, समझो था। को चवंदो 4 पुट आहिनि, को चवंदो 3, को 2। अब तोखे न्याणियूं घणियूं आहिनि? छा सभु मूंखे 3 न्याणियूं आहिनि, 2, 5, 4, 7 जेतिरियूं हूंदियूं। मामा घणा थी, चाचा घणा थी, मासात घणा थी, सोट घणा थी, मासियूं घणियूं थी, चाचियूं घणियूं थी। तूं चवंदो साईं 3, 4, 2, 5। पर यार तव्हां खां को पुछा करे त पीअर घणा थी? मां त चवंदो जेको पुछे न उनखे डंडो हण ठाहे। निभागा मुंहिंजी माउ खे गारियूं थो ॾे? इहो सवाल कबो आहे त पीअर घणा थी? सम्झो अला न सम्झो? तव्हांखे को चवे त पीअर घणा थी त चमाट हणेसि, इहो सवाल ई न कबो आहे। निभागा ख़बर नथी पीउ हिकु थींदो आहे, अम्मा बि हिकु आहे, पीउ बि हिकु आहे। रब तो फरमाए तोखे गैरत आई न त चए थो मुंहिंजो पीउ हिकु आहे। अड़े तोखां वधीक त अलाह जो नबी गैरत वारो आहे। अलाह जे नबी खां वधीक त मां रब गैरत वारो आहियां। बाना जीअं तोखे गैरत अचे थी मुंहिंजो अबो हिकु आहे, त मां ख़ुदा खे बि गैरत ईंदी त बाना तुंहिंजो मां रब बि हिकु आहियां। है ना से गैरत जो मामिलो आहे। अल्लाह ख़ैर करे तूं एॾो इज़त वारो आहे, जे करे तुंहिंजी घरवारी के गैर मर्द सां मोहब्बत जो ताल्लुक़ रखे त तूं कारी करे मारींदेसि, सिधी गोली हणंदेसि या तलाक ॾेई घरों कढंदेसि। रब तो फरमाए तोखे गैरत आई जो घरवारी तुंहिंजी या ॿिए सां मोहब्बत जो ताल्लुक़ न रखे। मां रब खे गैरत न ईंदी। बानो मुंहिंजो आहे, निंड मां थो करायां, मानी मां थो खारायां, मिठो पाणी मां थो पीआरायां, ॾींहं राति तुंहिंजे मथां नेमतुनि जी बारिश मां थो कयां, पोइ बि हया नथो अचे। 2 हथ खणी ॿियनि खे थो ॿधे। मां ख़ुदा खे गैरत न ईंदी। कॾहिं वञ त सयो इस्पताल में चकर त हणी आ, रेंज जे इस्पताल में वञो, दिलि जा मरीज़ नज़र ईंदे रोवनि था। साईं शुक्र कयो तव्हांजी दिलि अल्लाह मुफ़्त में हलाए थो। साईं मुंहिंजी दिलि बंदि थी वई, 40,000 50,000 भरे मां दिलि जी बैटरी चार्ज कराई आहे, वरी बैटरी ख़त्म थी वेंदी आहे, वरी ॿीहर चार्ज कराईंदो आहे। कंहिंजा वाल बंदि थी विया, कैप्सूल विधान, दिलि बंदि थी वञे, ॾाढी तकलीफ़ थिए थी मरीज़ खे। अल्लाह अकबर, मरीज़ रड़ियूं थो करे, अड़े शुक्र नथो करे मां अल्लाह तुंहिंजी मुफ़्त में दिलि थो हलायां। अलम नजअल लहू ऐनैन, 18,000 बल्बनि जो नूर भी न पुॼे, मां मुफ़्त में अखियूं ॾिनियूं मां। वलिसान व शफ़तैन, चप भी मां ठाहिया मां, ज़ुबान भी मां ॾिनी मां। माउ जे पेट में तुंहिंजी कारीगरी मां कई, जहिड़ा बुकियूं आंडा फिफड़ा सभु उज़वा मां ठाहिया मां। अड़े मुंहिंजी कारीगरी त ॾिस न। सुम्मा ख़लक़नल नुतफ़त अलक़तन फ़ख़लक़नल अलक़त मुज़ग़तन फ़ख़लक़नल मुज़ग़त इज़ामन फ़कसौनल इज़ाम लहमा सुम्मा अंशअनाहु ख़ल्क़न आख़र फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन। माउ जे पेट में कारीगरी कंहिं कई? अगन मौलविन महबूब जो शान पढ़ियो आहे। मुंहिंजी दिलि थी जे मां कुझु रब जी तौहीद पढ़ा। आख़िर में हिकिड़ो मौजज़ो ॿुधाईंदुसि, जीअं रबिल अव्वल जो हक़ अदा थिए। जागो था न? जेके निंड पिया पंहिंजा 2 हथ मथे कयो आहिनि न यार, हे जागनि था। जेके जागनि था हथ मथे करे सुभान अल्लाह कयो। हा, माउ जे पेट में असांजा उज़वा कंहिं ठाहिया? चए तो ख़ल्क़म मिन बाद ख़ल्क़न फी ज़ुलमातिन सलास। अब कुरान पढ़ूं न, कुरान में मज़ो आहे न, कुरान सचो आहे न। जंहिं मोकिलियो उहो रब्बुल आलमीन भी तो सचो आहे। कुरान जे सोणे मोहम्मद पाक जे क़ल्ब ते आयो उहो सोणो मोहम्मद भी। कुरान जे शहर में आयो मक्के मदीने में उहे शहर भी सच्चा। अल्लाह अकबर। चे तो 3 ऊंधान में मां रब तुझी कारीगरी कई आए को मां जो लाल जेको पाणीअ में इंसान ठाहे ॾेखारे। छाते तो वॾाई करे? थोरी जवानी आई थी ते कंध मथे करे हले थो, मस्तीअ में तो हले। अची जो घोटकीअ जी बाज़ार में पेट में वकड़ ॾियां त पोइ ॻोल्हींदो काॾे वञा काॾे वञा। मसीद काथे वई, मस्ती मरी वई।
पाण के बीठो आ त चे मां जड़ो को आहे कोन मामा न कर पंहिंजी वजूद दे नजर कर शामो ठायो त माई वलक़द खलक़नल इंसान मिन सलसालिम मिन हमीम मसनून। रब तो फरमाए हिकिड़ी किन्नी मिट्टीअ मो किन्ने गारे मो तोखे ठाहियो त मां हेड़ो लालन जहिड़ो मोती मां बणायो त मां चरियो थियो आं कब्र ते झुकियो पियो आं हाणे औलाद मां ॾींदो आं न यख़्लुक़ु मा यशा यहबु लिमन यशाउ इनासा। मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे न्याणियुनि जूं न्याणियूं ॾियां व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर। मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे पुटनि जा पुट ॾियां औ युज़व्विजुहुम ज़ुकरान व इनासा। मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे पुट बि ॾियां त कंहिंखे न्याणियूं बि ॾियां व यजअलु मन यशाउ अक़ीमा। कुरान ॿुधो निंड फिटायो त क़ब्र क़यामत में हे कुरान शफ़ाअत करई जे तो मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे साल जा साल सिकायां। हेॾे वियोसि गंदावा भागनाड़ी शोरान जो इलाइक़ो बलोचिस्तान में अल्लाह जाने सरदार ज़मीननि जो मालिक रोए पियो सैयद दुआ घुर 4 शादियूं कयूं ख़ुदा न पुट तो ॾे न न्याणी थो ॾे सिकांदे। मुझे पाड़े में ज़ात जा सूमरा वेठा सिर तगारी जी मजूरी कंदो आहे चइबो सही को तावीज़ ॾे त बच्चा पाले सघां घर में थोड़ी गुरबत आहे अल्लाह मूंखे 12 ॿार ॾिना हाँ औलाद पैसनि ते हुजे हा त ग़रीब सिकनि पर औलाद रब जे हथ में। अम्मा आयशा भी रोए थी नबी से फरमाया छो थी रोए साईं कीअं न रोवां 9.5 साल थी विया आहिनि तोसां हिकिड़ी चादर में सुम्हंदी आहियां। 9.5 सालन में मां आयशा के कुंवारी औरत आयशा दी चे मुझो अल्लाह मांखे पुट तो नथो ॾे पर न्याणी भी नथो ॾे। नबी से फरमा आयशा रो न हेरे ख्याल कर। नबी से तो चे आयशा रो न खुदा जी ज़ात जो कसम आ पुटन ॾियण वारो मां मिठो मोहम्मद हुजां जेतिरा चवें तोखे गणे ॾियां पर मां छा कयां औलाद ॾियण में वरी वठण में मां मिठो मोहम्मद भी अकेले अल्लाह जे दर जो मोहताज आ। हे वरी निभागो चे तो मां जो वेठो आ मां ॾींदो सां न मामा न कर। कायनात जा सब पीर मुर्शिद गॾाए मां हुजूर जे कदमनि जी जुतीअ जी दज़त घोरे छॾियां। नबी साईं चए तो मुंहिंजे हथ में न अथव औलाद रब ॾींदो। हे त झुकाए थो माण्हुनि खे चए तो मुंहिंजे पेर खां चुमी वठो ख़बरदार मुर्शिद जे पेर खां चुमी न वठजांइ सैयद हक़ ॿुधाए वञई थो पंहिंजा अमल चट थी वेंदई। जेकॾहिं तोखे चुमी वठण जो शौक़ु आहे त क़ुरान खां चुमी वठ। सही तो जा ग़लति तो जा मांखे वाइज़ ते घुरायो न घुरायो मांखे तव्हांजो भो न आहे पठान साहिबो ॿियनि ज़ातनि वारो मांखे भो आहे मिठे मोहम्मद जो आले रसूल आहियां जे वाइज़ में हक़ लिकाईंदुसि। नबी से फरमाए जे ख़ुशामद जो वाइज़ कयो मौलवी हक़ न ॿुधायो मलाइक हिन मौलवीअ जा 2 चप जहन्नम जी कैंचन सां कतरे जहन्नम में उछलाईंदुसि। जे मौलवी हक़ जी गाल न कई नबी से फरमाए इनके गीचे में जंजीर विझी मलाइक जहन्नम में गिलींदा। मुखे तांजो भो नथो थे कुरान मथे ते रखी मां सैयद ताके अर्ज करण आयो आं ईमान बचायो तो ही दवारा थियो। कंहिंजे पेरनि ते न झुको कंहिंखे पेरनि को चुमी न वठो नक भी हिकु आहे मथो भी हिकु आहे त रब भी हिकु आहे। ताके चुमी वठण जो शौक़ु आहे त मुर्शिद जी पेशानी को चुमी वठो हथ को वठो। ताके चुमी वठण जो शौक़ु आहे त बैतुल्लाह जे गिलाफ को चुमी वठो। ताके चुमी वठण जो शौक़ु आहे त बैतुल्लाह में जेको पत्थर लॻल आहे जन्नत जो हिजरे अस्वद उन को चुमी वठ त तुंहिंजा रब गुनाह भी छाणे छॾे दिल भी धोई पाक करे छॾे। अल्लाह जाने ॿुधो क़ुरान जा आशिको दीन जा परवानो औलाद केरु ॾींदो आहे रब ॾींदो आहे। रब तो फरमाए मुंहिंजी ताक़त भी वॾी आहे। हाँ मां जे पेट में तुंहिंजा उज़वा मां ठाहिया छा थे तो इनकार करे चे तो फला सद्दक़ वला सल्ला वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला सुम्मा ज़हब इला अहलिही यतमत्ता औला लक फऔला सुम्मा औला लक फऔला अयहसबुल इंसानु अन युत्रक सुदा। छा तो समझे इंसान तो के इए छड्यो वेंदो ना अलम नकुन नुतफतम मिन मनी युमना सुम्मा कान अलक़तन फखलक फसवा।
कुरान थी कुरान फजअल मिनहु ज़ौजैन ज़कर वल उन्सा अलैस ज़ालिका बिक़ादिरिन अला अन युहयिल मौता। अड़े हडला मां ठाया मां कब्र में मिट्टी खाई वेंदई जिस्म गरी वेंदई वरी केर जीरो कंदो ताकत कंहिंजी वॾी आ। इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैयन अन यक़ूल लहू कुन फयकून। ए सत आसमान बिना थंबे थूणीअ जे बीहारिया न तू वरी छाते मस्ती थो करे। हेॾो आसमान ठाहियो आहे तू त कुझु बि न आहे। अड़े जेको कारीगर ठाहींदो आहे त वरी ड्राए करे उनखे ॿीहर ठाहिणो आसान लॻंदो आहे। माउ जे पेट में मां खारायो मां बुख लगी हुई मां जे पेट में रड़ियूं पो करे रब बुख लगी आ चो मैं घबराए न तुझी अमड़ शादिन में वेंदी गोश्त खाईंदी माइटन दी दावतन में भत चांवर खाईंदी नंढा गोश्त वडा गोश्त तुझी अमड़ करे सब्जियों खाईंदी मिम बक़लहा व क़िस्साहा व फूमिहा व अदसहा व बसलहा। घणनि खे निंड अचे थी मां जल्दी ख़त्म कयां। हाँ साईं थकिया हो ना हाणे। नारे तकबीर शान मुस्तफा शान साहबा कादियानी कुत्ते ते फ्रांस जे सदर ते नारे तकबीर। मुझो रब तो फरमाए माओ जे पेट में खुराक के ठायो वरी ठाए करे मुझो रब तो फरमाए वरी तोखे दुन जे जरिए नाने जे जरिए मां रब ॾिनी मैं रोज़ी। अड़े मां त तोखे मां जे पेट में इंसान कोन विसारियो पर तूं निभागो आ जवानीअ में मांखे विसारे वई। ॾींहं जो सॾु थो कयां हया अल सलाह हया अल सलाह अच नमाज़ ते चवां तो अल्लाह अकबर मां सब खां वॾो त मां तूं एतिरो बदबख्त थी वएं जो चांहि जे कोप ते नमाज़ ते न आहे। चांहि जो कोप प्यारो कयई यारनि सां कचहरीअ में वेठे मां रब जो दर प्यारो न कयई मुझो सॾु प्यारो न कयई। मां त सुबुह जो भी सॾु कयां मंझंदि जो भी सॾु कयां टे पारी सॾु कयां ॿे पारी सॾु कयां सिजल थे जो सॾु कयां रात जो सोमाणी जो सॾु कयां मन मुझे दर ते अच पर हया अचई इंसान। अड़े आज़ान ॾियण वारो पठाण आ आज़ान ॾियण वारो सूमरो आ आज़ान ॾियण वारो इंडल फ़कीर आ आज़ान ॾियण वारो सैयद आ। इहो न ॾिसे आ त आज़ान केरु थो ॾे अड़े इहो त ॾिसे आ त सॾु कंहिंजो थो करे उन जो नालो त ॾिसे आ। अॼु हर को परेशान आ हर को चए थो सैयद दुआ घुर बरकत कोन्हे। अॻे घर जो हिकिड़ो भाती कमाईंदो सभु वेही खाईंदा हुआसीं हाणे 7 ॼणा कमायूं था त बि घर में बरकत कोन्हे। हर कंहिंखे दाह आहे साईं। बीमारियूं ॾाढियूं थी वियूं माल में बीमारी साईं घर जो इहो हाल आहे शाह साहब हिकिड़ो बीमारीअ मां चाक थिए थो वरी ॿियो थो किरे वरी उन जी दवा थी वरी टियों के अस्पताल में के कोर्ट जे कूड़नि केसनि में। हाँ साईं दुकानदार वेचारा परेशान ख़र्च पूरो न आहे रोज़ी में बरकत न आहे। इन जो सबबु इहो आहे जो अल्लाह जे दर ते नमाज़ नथो पढ़े। अड़े नमाज़ त मां रब आसानी कई आहे जे बीही नथो पढ़ी सघे मोहम्मदी शरीयत में मां रब केॾी आसानी कई आहे वेही पढ़ो त बि मां ख़ुदा क़बूल कंदुसि। सही तो जा न वेही नथो पढ़ी सघे रब तो फरमाए भली विहाणनि जी टेक ॾेई नमाज़ पढ़ो त बि क़बूल कंदुसि। विहाणनि जी टेक ॾेई बि नथो पढ़ी सघे भल सुम्ही पओ बिस्तरे ते रुगो इशारनि ते नमाज़ पढ़ो त बि क़बूल कंदुसि। तवज्जो कर 10-15 मिनट मुझो साथ दे कलाक थी वियो पर तुझी मोहब्बत में 2-3 मिनट हलां थो। अल्लाह अकबर रब केड़ी दीन में आसानी कई आ। रब तो फरमाए बाना तू अच त सयूं मांखे बि हिकिड़ो चए साईं शाह साहब नमाज़ कीअं पढ़ा मस्जिद परे आ मां खूह ते ज़मीन ते बटाई थी हले थ्रेशर तो हले कमंद जी कटाई थी हले साईं परे आ मां कीअं नमाज़ पढ़ा मां चो घबराए न मुहम्मदी शरीयत में अल्लाह जी मेहरबानी आ व जुइलत इलल अर्ज़ मसाजिदा। रब तो फरमाए नबी सोना तुझी उम्मत के मां अल्लाह सजी रूए ज़मीन मस्जिद करे ॾिनी आ भली खूह ते ही मुसल्लो वेशाए काबे ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़। रब तो चे मां अहिड़ी क़बूल कंदो मां ॼण मस्जिद में पढ़ी आहे। पढ़ त सही न हिकिड़ो वरी चए पियो साईं शाह साहब मां कीअं नमाज़ पढ़ा साईं मांखे नक मों रत ईंदी आहे
हिकिड़ो बि चएसि मां के पेशाबनि जा कतरा ईंदा आहिनि, सलसल बोल जो मरीज़ आहे, मां जो घबराए न, शरीयत में आसानी आहे, इलाज करा रब शफ़ा ॾींदई, भली नक मों रत हले, भली पेशाब जा कतरा हलनि। हेॾे 5 मिंट नमाज में पिया हुजनि, कपिड़ो पाक करे ताज़ो वज़ू करे नमाज में भी रत हले त हले, कतरा हलन त हलन, रब तो चे तू मुहम्मदी शरीयत में माज़ूर आ, तुझी नमाज मां खुदा वटि क़बूल आ। केरी आसानी निभागो आहे इंसान पोइ बि नथो पढ़े। हिकिड़ो वरी चए पियो साईं शाह साहिब मां नमाज कीअं पढ़ां, मां सफ़र कंदो आहियां साईं, रोज़गार आहे, कॾहिं कराची कॾहिं इस्लामाबाद कॾहिं कोटा कॾहिं फैसलाबाद, ड्राइवर निभागा आहिनि साईं, गाॾी नथा बीहारनि, नमाज कज़ा थी वञे, कोच निकिरी थो वञे, मां जो घबराए न, तुंहिंजे लाइ बि आसानी आहे, भली वज़ू करे कराची वञ, इस्लामाबाद वञ, जाॾे बि वञ, दुनिया जा कम कार कर, सीट ते वज़ू करे वे, हलंदी गाॾीअ में इशारनि ते नमाज पढ़ त बि ख़ुदा क़बूल कंदई। पढ़ त सही न अल्लाह। हिकिड़ो वरी चए पियो साईं मां घणो रेल में सफ़र कंदो आहियां, रेल कॾहिं ओभर मुंहुं कॾहिं ओलह कॾहिं उत्तर कॾहिं ॾखण, साईं काबे जी ख़बर नथी पए कीअं नमाज पढ़ा, मां जो घबराए न, रब क़ुरान में फ़ैसिलो कयो, ऐं नमा तुवल्लू फसम वजहुल्लाह, जाॾे तुंहिंजो मुंहुं ओॾे मां अल्लाह जी ज़ात, रेल में क़िबले जो शर्त न आहे, जाॾे मुंहुं करे नमाज पढ़ तुंहिंजी ख़ुदा वटि क़बूल आहे। तूं त हेदरी आ, चाहे जे कोप ते नमाज तो वञाई, यारनि जी महफ़िल में वञाए, सलाम आन मुंहिंजे सोणे इमाम हुसैन खे 5 मुहर्रम ते तीर तलवारनि जी बरसात आ, त बि चए थो शिमिर पली त जंग बंदि कर त नाने मोहम्मद जी नमाज पढ़ा। शिमिर जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे, आखिर में बेवफाई न कर, मां जल्दी दुआ तो घुरा, सुभान अल्लाह। शिमिर जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे, हक का करूं शुक्र अदा मुझे सजदा तो कर लेने दे, सर भी कटाना मेरा घर भी लुटाना मेरा, एकदम जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे। न मस्जिद में न मंदिर में न बैतुल्लाह की दीवारों के साए में, नमाज इश्क अदा होती है तलवारों के साए में। अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो, चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। वाह सोना हुसैन चे तो शिमिर जंग बंद कर, चे न कंदम, चे न कर त न कर, मुझा 40 मुजाहिदन 20 ॼणा ज़ालिमनि जे तीर तलवारनि खंजरनि सां मुंहुं ॾियो, 20 ॼणा करबला जी गाड़ी मिट्टी सां तयमम करे, हथियारनि जी बरसात में मां हुसैन जे कढ करबला में जमात सां नमाज़ पढ़ो। मां मुहर्रम में तकीर में चवंदो आहियां त करबला जे वाक़े जो ख़ुलासो 2 जुमलनि में बंद आहे। करबला जो सॼो वाक़ियो जेको ज़ाकिर 10 ॾींहं हलाईंदा आहिनि, उहो 2 जुमलनि में बसि बंदि आहे। करबला में सबक़ु इहो आहे, सैयदनि सजदो न छॾियो, बीबियुनि पर्दो न छॾियो। सुभान अल्लाह। ॾाढा सैयदनि सजदो न छॾियो, बीबियुनि पर्दो न छॾियो। इंशाअल्लाह जेके सचा हेदरी हूंदा पंहिंजी न्याणियुनि खे पंहिंजे घर वारनि खे पर्दो कराईंदा। बाबा कुरान सैयद जे मथे ते आहे, मां हक़ चयूं थो वञा, मञो न मञो तव्हांजी मर्ज़ी। ऐं कुरान मथे ते आहे, असां वटि कुरान अथव, होॾे नोहा अथव, दोहीड़ा अथव, असां वटि पटको अथव, होॾे पिटको अथव, असां वटि मस्जिद आहे, होॾे इमाम बारगाह आहे, असां वटि कुरान आहे, होॾे नोहा आहे, दोहीड़ा आहिनि, असां वटि निकाह आहे, होॾे मुतो आहे, असां वटि सबुर आहे, होॾे मातम आहे, जाॾे तव्हां वञो तव्हांजी मर्ज़ी। हा हिन साल त रिपोर्ट आई आहे मौलाना, असांजे मदरसनि जी जेके रजिस्टर आहिनि विफ़ाक़ुल मदारिस में, गैर रजिस्टर जी ॻाल्हि नथो कयां, जेके रजिस्टर मदरसा आहिनि, अल्हम्दुलिल्लाह सोणे हुसैन वांगुरु मुंहिंजी जमात देवबंद जमात मूं हिन साल पाकिस्तान मूं 5 महीना मदरसा बंदि आहे, तोड़े जो लॉकडाउन हो, त बि 70,000 क़ुरान मजीद जा हाफ़िज़ असांजे मदरसनि मां निकिता आहिनि। समझी वञो त हक़ काॾे आहे। रुगो हाफ़िज़ न, वञो मुल्तान में असांजो बोर्ड आहे मदरसे जो, हिकु न्याणीअ जो नालो लिखियो पियो आहे, अल्हम्दुलिल्लाह अम्मा बीबी फातिमा वांगुरु देवबंद जमात जे न्याणियुनि जे मदरसे में बि हिन साल पाकिस्तान में देवबंदियुनि जूं
13,000 मासूम न्याणियों भी कुरान मजीद जो हाफ़िज़ाणे थियूं। फैसलो तव्हां कयो हक़ काॾे आहे। आख़िरी मौजज़ो नबी साईं जो ॿुधायां। असांजे नबी खे वॾो कमाल हो, ख़ुदा जो कसम। साहबा फरमाइनि था पाणी ख़त्म थी वियो, परेशान थियासीं। साहबा अर्ज़ु कनि था साईं पाणी कोन्हे। मुंहिंजे साईं फरमा सोना उमर ऐलान कर। हज़रत उमर ऐलान कयो। 1400 साहबा मूं कंहिं वटि को पाणीअ जो ढुक आहे? हिकिड़ो साहबी हथ मथे करे चए थो मां वटि आहे। खणी आयो। थांव नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनो। हेॾे हुज़ूर साईं ॿई आंगुरियूं थांव में विधियूं ऐं दुआ था घुरनि, अल्लाह ई मूसा कलीमुल्लाह जी उम्मत न थी, मिठे मोहम्मद हबीबुल्लाह जी उम्मत थी। मूसा कलीमुल्लाह जी उम्मत के पानी न पियो मिले। रब तुझो हुक्म आयो फज़रिब बिअसाकल हजर फनफजरत मिन हुस्नता अशरत ऐना। लठ जो है त पथरेली ज़मीन मो पत्थरन मो 12 चश्मा पानी जा निकता। अल्लाहु मूसा कलीमुल्लाह हो ही मां मोहम्मद हबीबुल्लाह या। रब मुझी उम्मत के पानी कोने। अल्लाह फरमायो सोना तू घबराए न, कुर्बे मूसा और गे कुर्बे मोहम्मद और गे। आखिर में बेवफाई चंगी ना है। कुर्बे मूसा और गे कुर्बे मोहम्मद और गे, तूर सीना और गे अर्शे मुअल्ला और गे, खुद आना और गे खुद बुलाना और गे। सोना हो कलीमुल्लाह हो, उन जी लठ लगी पत्थर के मां 12 चश्मा पानी जा कढ़िया। सोना तू रुगो मोहम्मद नाए पर अहमद भी आ, हामिद भी आ, तमामूद भी आ, कासिम वा, आकिब वा, फातिह वा, हाशिर वा, रशीद वा, मशहूद वा। जागत मां जल्दी दुआ घुरा। सोना तू बशीर वा, नज़ीर वा, शाफिया, हादिया, मादिया, मागिया, मुंजिया, नागिया, रसूल नबिया, हाशमी सैयद वा, अबतगिया, अजीज नबिया, हरीस नबिया, रऊफ नबिया, ताहा मुजतबा, तासीन मुर्तजा, हामीम मुस्तफ़ा, यासीन औला। सोना तो मुज़म्मिल भी, तमुद्दसिर भी, मुसद्दिक भी, तैयब भी, नासिर भी, मंसूर वा, मिसबाह वा, आमिर वा, हिजाजिया, नज़ारिया, कुरैशिया, मुज़र्रिया, नबी तौबता हिन कुरान मजीद जो हाफिज़ वा। चईरे न सुभान अल्लाह। सोना तू कलीमुल्लाह, हबीबुल्लाह, नजीउल्लाह, सफ़ीउल्लाह, खातमुल अंबिया, अव्वल नबी, आखिर नबी, ज़ाहिर नबी, बातिन नबी, नबीउर रहमता। सोना तू यतीम वा, करीम वा, मुजीब वा, शकूर वा, मुक़तसिद वा। अरे मुशरिकन जे मौलविन के केड़ी खबर त नबी साईं छा थींदो आ। खुदा जो कसम मिठे मोहम्मद जे शान के सुञाणन त उलमा देवबंद सुञाणन। तू त ताबूत ठाया नबी साईं जे रोज़े जा। अरे रोज़ो भी हिकु वा, काबो भी हिकु वा। तू कुलन ते खणी शहर में हुजूर जे रोज़े जो गुस्ताखां घुमाईंदो थो वञे, हया नथो अचई। अल्लाह अल्लाह अकबर। नबी साईं के रब तो जे सोना तो कलीमुल्लाह, हबीबुल्लाह, नजीउल्लाह, सफ़ीउल्लाह, खातमुल अंबिया, अव्वल नबी, आखिर नबी, ज़ाहिर नबी, बातिन नबी, नबीउर रहमता। सोना तू त यतीम वा, करीम वा, मुजीब वा, शकूर वा, मुक़तसिद वा, रसूलुल मलया, रसूलुर रहमता, रसूलुल अव्वला, रसूलुल आखिर वा, रसूलुल इंसाना, रसूलुल मलाइकता, रसूलुल जिन्नाता। ओ सोना तू तो साहिब फित्ताज वल मेराज वल बुराक वल अलम, इस्मुहु मकतूबुल मरफून मनकूशन फिल लौह वल कलम। सोना तुझो जिस्म मुक़द्दस मुअत्तर मुतहहर मुनव्वर फिल बैत वल हरम। ओ शम्सुज़ ज़ुहा, बदरुद्दुजा, सदरुल उला, नूरुल हुदा, काफिल वरा, मिसबागिज़ ज़ुलम, जमील शियम, शफीउल उमम, साहिबुल जूद वल करम। वल्लाहु आसिमुहु व जिब्रील खादिमुहु वल बुराक मरकबुहु वल मेराज सफरो व सिदरतुल मुंतहा मकामो व काब कौसैन मतलूबुहु वल मतलूब मक़सूदुहु वल मक़सूद मौजूदुहु। ओ सोना तू त सय्यदुल मुरसलीन, शफीउल मुज़निबीन, अनीसुल गरीबीन। अच सीरत तो बुधाया रहमतुल लिल आलमीन, मुरादुल मुश्ताकीन, शम्सुल आरिफीन, सिराजुस सालिकीन, मिसबाहुल मुक़र्रबीन, मुहिब्बुल फुक़रा वल गुरबा वल मसाकीन, साहिब जद्दिल हसन वल हुसैन। सोना 550 तमा रब करीम तुझा नाला रखा तमा।
ए कुरान सैयद जे मथे ते आ मां मुशरिकन जे मौलविन के चैलेंज थो कयां जे नबी साईं जो इश्क तव अचो असां दे हुजूर जा 550 नाला याद बुधायो मां तांजो मुरीद थी अब आया चैलेंज आ न नीत आ न जे न त वो हक असां दे आ अचो असां भी आशिक रसूल आऊं वेहो ताके नबी साईं जा 550 नाला याद बुधायो ता असां जा मुरीद थी अब नीत आ न खबर पइजी वेंदी त असली आशिक केरा बाकी असां भत जे पाटड़े ते मिठे मोहम्मद के घोटकीअ में न घुराईंदासीं हीअं हीअं भत जा पाटड़ा लॻी जे मदीने वाला साईं आ गया पहिरों महबूब खाए पोइ असां खाईंदासीं अड़े काॾों आयो ज़ालिम असांजो पन्नो आकिल घोटकी मीरपुर माथेलो शिकारपुर सखर असां महबूब खे हेॾे घुरायूं अड़े आशिक त मशूक जे दर ते वेंदो आहे अब नबी साईं के घोटकी घुरायूं या ओॾे हलूं असां पासपोर्ट ठाराए असां मेयूं विकणी असां दुकानदार वेचारा पैसा गॾाए नौकरियुनि वारा पंहिंजा पैसा गॾाए अल्हम्दुलिल्लाह लख 1.5 लख गॾाए पासपोर्ट ठाराए वीज़ा लॻराए हवाई जहाज़ ते सखर एयरपोर्ट मां चढ़ी मदीने में लहंदासीं उते पहिरें उघाड़े नबी साईं जे मस्जिद नबवी में बाबू सलाम को वञी हुजूर जे रोज़े ते बीही करे चवंदासीं अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह वस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह कसम तव अल्लाह जो महबूब रे वञूं या हेॾे घुरायो छो था गुस्ताख थियो छो था नबी साईं के हेॾे घुरायो अड़े जेॾो वॾो महिमान हुजे त पोइ हुनजी दावत बि त को वॾो माण्हू करे न सभिनी को मथे वॾे में वॾो माण्हू आहे मदीने वारो साईं अब मथे आहे न जंहिंजे नाले खे रब साईं पंहिंजे नाले सां गॾु लिखायो आहे चओ न सुभान अल्लाह रब का प्यारा नाम मोहम्मद सबसे प्यारा नाम मोहम्मद जल्दी गाला तो मैं दुआ घुरा रब का प्यारा नाम मोहम्मद सबसे प्यारा नाम मोहम्मद चांद से रोशन नाम मोहम्मद शहद से मीठा नाम मोहम्मद चांद से रोशन नाम मोहम्मद शहद से मीठा नाम मोहम्मद दूध से सुथरा नाम मोहम्मद तकबीर में कलमा में नमाजों में आजानों में है नाम इलाही से मिला नाम मोहम्मद इस नाम की बरकत दिले उशाक से पूछो जहाँ आ जाती है तन में जो लिया नाम मोहम्मद इश्क अहमद अजल ही से सीने में है मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है मदीने जा आशिक डाडा सुभान अल्लाह कन इश्क अहमद अजल ही से सीने में है मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है फूल तो फूल कांटों में भी हुस्न है लुत्फ जन्नत से बढ़कर मदीने में है फिक्रे जन्नत में भी ऐसी खुशबू नगी फिक्रे जन्नत में भी ऐसी खुशबू नगी जैसी खुशबू नबी के पसीने में है सहाबा के झरमट में बदरुद्दुजा नूर ही नूर हर सो मदीने में है वाह मुकद्दर अबू बकर फारूक का वाह मुकद्दर अबू बकरो फारूक का जिनका घर रहमतों के खजीने में है इश्क अहमद अजल ही से सीने में है मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है वाह मुकद्दर अबू बकरो फारूक का जिनका घर रहमतों के खजीने में है बेसहारा न समझे जमाना मुझे बेसहारा न समझे जमाना मुझे मेरे आका का मस्कन मदीने में है जिंदगी बाकी मुलाकात बाकी अल्लाह ताला मुझे कलमात के कबूल फरमाए दोस्त अदब सां वियो अतहियात जी सूरत में 3 दफ़ा कुल भी पढ़ो दुरूद शरीफ पढ़ो तो दुआ करो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि
वसल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहु कुफुवन अहद। मां हुआ गाल पूरी कया महबूब जने बई हथ आंगुरियूं ये थाम में जलियूं तो नबी से जे आंगुरन जो विथन मो अल्लाह 1400 सहाबा के पानी पियारियो। साहबा जी सवारिन भी पीतो उठन घोड़न ढो करे मट भी भरियो दिला या अल्लाह यो नबी से जी आंगुरन मो पानी काडो आंदई। रब तो चे इन्ना आतैना कल कौसर मां मुस्तफा के हौजे कौसर नबी से जे जिस्म में भी रखी छदी। खुश नसीबा सहाबा हुजूर जी उम्मत के अल्लाह नबी से जे आंगुरन मो पानी पियारियो। अल्लाह से जमात जो वेण कबूल फरमाए, दोस्तन जो बुधन कबूल फरमाए। इन जलसे जो सवाब कुलन जो सवाब नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रूह के सहाबा जी रूहन के सिद्दीकन के शहीदन के इमामन के अहल बेतन के करबला जे शहीदन के ए मुजा अल्लाह या अल्लाह इन कुलन जो सवाब हजरत साईं मौलवी अब्दुल लतीफ़ साहब ऐं हाजी अब्दुल रहीम साहब ऐं उस्ताद मोहतरम हाफिज अब्दुल रऊफ साहब अल्लाह इन्हनि मरहूमन जी क़ब्र ते रहमत फरमा। या अल्लाह साईं हाफिज अब्दुल रऊफ जे वालिद साहब के रब तू शफ़ाए कामिल आजिला दे। रब साईं हाफिज साहब जे वालिद के शफ़ा दे। या अल्लाह केड़ी जमात आई कंहिंजो अब्बो कंहिंजी अम्मड़ कंहिंजा भाइर भेनर जेके भी जहान छॾे विया आहिनि रब तू सखिया सभिनी जी क़ब्रुनि ते रहमत फरमा। इन दुआ में अच्छी दाढ़ीअ वारा वेठा आहिनि, मासूम ॿार वेठा आहिनि, रात जा पोणा 2 थी विया आहिनि। कबूल जो टाइम आहे रब, तुंहिंजी रहमत दुनिया आसमान ते लगी आई आहे। रब तूं माफ़ न कंदे त ॿियो केरु कंदो। तुंहिंजे दर खां सवाइ ॿियो को दर ई कोन्हे, तुंहिंजी बाज खां सवाइ ॿी का बाज कोन्हे। या अल्लाह असां मेरा आहियूं, गुनाहगार आहियूं, रब असांखे माफ़ फरमा। या अल्लाह असां तुंहिंजे मेड़ खणी आया आहियूं रब, मिठे मोहम्मद असां लाइ दुआऊं घुरियूं, उन जे सदके असांखे माफ़ फरमा। असांजे घरनि में जेके बीमार पिया आहिनि उन्हनि खे बि शफ़ा ॾे। असांजे भाइरनि खे दिलि जी तकलीफ़ रब उनखे बि शफ़ा ॾे। या अल्लाह असांजूं दिलियूं पकी थी वियूं रब तूं नरम फरमा। अॼु तुंहिंजी तौहीद ॿुधाई आहे जमात खे, अॼु तुंहिंजे महबूब जो शान पढ़ियो आहे। या अल्लाह मुशरिकन के भी समझ दे असांजी जमात में अचन, मुवहिदन जी जमात में अचन। या अल्लाह भुलल हैदरिन के भी समझ दे तो वे सहाबा अहल बे जी हुबदारी कबूल कर। या अल्लाह असांजो कम हक़ बुधाइण बाक़ी हिदायत तुझे हथ में आ। अल्लाह इन गोठ के आबाद फरमा, इन मस्जिद के आबाद फरमा। मासूम बार वेठा आहिनि, असां त गुनाहगार आहियूं, अच्छी दाढ़ीअ वारा वेठा आहिनि, उन्हनि जे सदके मूंखे बि माफ़ फरमा, हिननि खे बि माफ़ फरमा। जंहिंजी औलाद पढ़े थी उनखे क़ुरान जो हाफ़िज़ आलिम बणा। जिन मूंखे दुआ लाइ अर्ज़ु कयो आहे रब उन्हनि जे हक़ में दुआ क़बूल फरमा। इन दुआ में कंहिंजी त अखियुनि मां ॻोड़ा वही आया, उन जे सदके सभिनी खे माफ़ फरमा। क़ारी सईद अहमद जी महिनत क़बूल फरमा। साईं सईद अहमद सां जंहिं बि जमाती जलसे में तावन कयो उन्हनि जे तावन खे क़बूल फरमा। लाउड वारे दोस्त सोनो लाउड हलायो, इन जे रिज़्क़ माल में बरकत फरमा। जिन इंतज़ामिया तावन कयो उन्हनि जी इंतज़ामिया जे तावन खे क़बूल फरमा। क़यामत जॾहिं मिठे मोहम्मद जे शफ़ात वारे झंडे जे हेठों जॻह ॾिजे। असांखे ताक़त न आहे तुंहिंजे क़ब्र जो अज़ाब सही सघूं। क़ब्र में नांग, क़ब्र में जीत, क़ब्र में विछूं, असांखे क़ब्र में क़ुरान जी रोशनी ॾिजे। महशर जो मैदान ॾाढो ॾुखियो आहे, 50,000 साल जो ॾींहुं आहे, बीह न सघंदासीं, उन बि ॾाढी लॻंदी, सिज बि वेझो हूंदो। उते महशर जे मैदान में रब पंहिंजे अर्श अज़ीम जे साए में जॻह ॾिजाए। या अल्लाह जेके दिलनि जूं जाइज़ हाजतूं खणी आया थी पूरी फरमा। पुलिस रात भी ॾाढी ॾुखी आहे, वार खां सनी आहे, तलवार खां तिखी आहे, 19 कुंडियूं जहन्नम जूं रब असांजी पुलिस रात आसान कजाए। जाते अमल तौरबा उते मिठे मोहम्मद जी शफ़ात नसीब कराई जाए। आख़िरी वक्त हुजे कुरान ॿुधाईंदे ॿुधाईंदे असांखे शहादत जे मौत सां शहादत जो कलमो नसीब फरमा। असांजे ॿारनि खे तकलीफ़ आहे रब तूं शफ़ात फरमा। जंग झर में कुरान ॿुधाइण जी तौफ़ीक़ ॾे। या अल्लाह असां तौबा करे वरी गुनाह जे वेझो वेंदा आहियूं, तौबा करे वरी गुनाह जे वेझो वेंदा आहियूं। असांजी तौबा खे पको बणा, असांजो ख़ात्मो कलमे सां कजाए रब, शहादत जे मौत सां कजाए। या अल्लाह जो झोल खणी तोॾे आया आहियूं,
रात जे 1-2 बजे खां पोइ तूं दुनिया जे आसमान ते लही ईंदो आहे तूं पाण ऐलान कंदो आहे हल में मुस्तगफिरन फअगफिरुल्लाह आए को गुनाह जी माफ़ी वठण वारो मां को दुआ घुरे त मां माफ़ कयांसि आए को बीमार मां को दुआ घुरे शफ़ा ॾियांसि असांजे जिस्म में बीमारियूं रब ॾींहं राति तुंहिंजे रस्ते में क़ुरान था ॿुधायूं सफ़र ई सफ़र अल्लाह असांजे जिस्म मां बीमारियूं ख़तमु फरमा तुंहिंजी तबलीग करे सघूं तुंहिंजो वाइज़ ॿुधाए सघूं क़ुरान जी सम्झ नसीब फरमा या अल्लाह या अल्लाह या अल्लाह असांजे बने नज़र न कर पंहिंजी करीमीअ जे सदके पंहिंजे इस्म आज़म जे सदके हिन मजमे खे माफ़ फरमा अॼु सभिनी जी दिलनि तो ईअं बार लाइ ॼण गुनाहनि खां पाक थी वेठा आहियूं या अल्लाह असांजो सुभाणे दफ़्तर जीअं साफ़ हुजे या अल्लाह क़यामत ॾींहुं पंहिंजा गुनाह ॾिसी शकी थींदासीं माण्हुनि जे आॾो बुज़ुर्ग कयो थी असांजे असली रूप जी तोखे ख़बर आहे असांखे ज़लील न कजांइ मशर में असांखे ख़्वार न कजांइ या अल्लाह या अल्लाह मशर में असांखे ज़लील न कजांइ असांखे ख़्वार न कजांइ असां तुंहिंजे दर जा फ़क़ीर आहियूं मौला मौला ये सॼी जमात तोॾे वठी आया आहियूं अछी दाढ़ीअ वारे खां तोखे हया ईंदो आहे हिननि जे सदके माफ़ फरमा असां गुनाह करे वरी तौबा करे वरी गुनाह शैतान जे चंबे खां बचाए हासिदनि जे हसद खां बचाए दुश्मन जे शर खां बचाए फितने फसाद खां बचाए नज़र बद खां बचाए अल्लाह 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 इन दुआ में जेके घर में वेठियूं न्याणियूं अमड़ियूं उन्हनि जूं बि जायज़ हाजतूं पूरी फरमा जंहिंजे घर में न्याणियूं वेठल उन जा रिश्ता आसान फरमा जिन नौजवाननि जूं शादियूं न आहिनि थियल उन्हनि जा रिश्ता बि आसान फरमाए पर्दो हया नसीब फरमाए रोज़ानो क़ुरान जो दीदार कराए या अल्लाह आख़िरी वक़्तु हुजे कलमे सां मौत ॾे क़ब्र क़यामत भली कजाए अल्लाहुम्मा आनिस वहशती फ़ी क़ब्री अल्लाहुम्मा अरहमनी बिल क़ुरानिल अज़ीम वजअलहु ली इमामन व नूरन व हुदन व रहमा अल्लाहुम्मा ज़क्किरनी मिन्हु मा नसीत वअल्लिमनी मिन्हु मा जहिलत वरज़ुक़नी तिलावतहु आना अल-लैल व आना अन-नहार वजअलहु ली हुज्जतन या रब्बल आलमीन अल्लाहुम्मा ज़य्यिन अख़लाक़ना बिल क़ुरआन वनज्जिना मिनन नार बिल क़ुरआन वअदखिलना फिल जन्नति बिल क़ुरआन अल्लाहुम्मा जअलिल क़ुरआन लना फिद दुनिया क़रीना वफ़िल क़ब्र मूनिसा वअला सिरात नूरा वफ़िल जन्नत रफ़ीक़ा वमिनन नार सित्रन व हिजाबा व इलल ख़ैरात कुल्लिहा दलीला फ़क्तबना अला तमाम वरज़ुक़ना अदाअन बिल क़ल्बि वल लिसान व हुब्बिल ख़ैरि व सआदा वल बशारति मिनल ईमान सल्लल्लाहु तआला अला रसूल खैर ख़ल्क़िही मुहम्मद व आलिही व असहाबिही अजमईन व सल्लम तस्लीमन कसीरन कसीरा बिरहमतिक या अरहमर राहिमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जंहिं साधन मानी न खाधी आहे मानी खाइनि जेके राणो